नाज़रीन आखा कंदा हलूं वाक़े अमेरिकी कांग्रेस जे स्पीकर नैन्सी पेलोसी जे तकरारी जज़ीरे ताइवान जे दौरे बाद चीन ऐं अमेरिका विच में छिकताण चोट चढ़ियल आहे। चीनी जंगी जहाज़ अञा ताईं हरकत में आहिनि। चीनी सरकार अमेरिकी सफ़ीर निकोलस बर्न्स खे तलब करे सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। स्पीकर नैन्सी पेलोसी जे ताइवान पहुचण ते चीन जा 22 खां वधीक जंगी जहाज़ बि ताइवान में घिड़ी आया आहिनि ऐं हेठियूं उॾामूं करे ख़ौफ़ हिरास बिखेरे रहिया आहिनि। चीनी हुकूमत नैन्सी पेलोसी जे दौरे बाद ताइवान में टारगेटेड कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त बीजिंग में अमेरिकी सफ़ीर निकोलस बर्न्स खे तलब कंदे सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। चीनी इख़्तियारनि जो चवणु आहे त अमेरिका चीन जे सब्र जो इम्तिहान वठी रहियो आहे। चीन जे मामलनि में मुदाख़लत जो अमेरिकी इख़्तियारनि खे सख़्त जवाबु ॾियणो पवंदो। वाक़े आगाह कयूं पिया। चीनी नायब परॾेही वज़ीर चयो आहे त अमेरिका क़दम अॻराईअ जे बराबरि आहे, जंहिं इंतिहाई संजीदा नतीजा निकिरंदा। वाक़े आगाह कयूं पिया। ॿिए पासे नैन्सी पेलोसी ताइवान में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त असांखे ताइवान सां पाइदार दोस्तीअ ते फ़ख़ुरु आहे। कंहिं बि सूरत में ताइवान सां लाॻापा ख़तमु न कंदासीं। जी नाज़रीन वाक़े आगाह कर रहा हूँ। अमेरिकी कांग्रेस जे स्पीकर नैन्सी पेलोसी जे तकरारी जज़ीरे ताइवान जे दौरे बाद चीन ऐं अमेरिका विच में छिकताण चोट चढ़ियल आहे। चीनी जंगी जहाज़ अञा ताईं हरकत में आहिनि, जॾहिं त चीनी सरकार अमेरिकी सफ़ीर निकोलस बर्न्स खे तलब करे सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। स्पीकर नैन्सी पेलोसी जे ताइवान पहुचण ते चीन जा 22 खां वधीक जंगी जहाज़ बि ताइवान में घिड़ी आया ऐं हेठियूं उॾामूं करे ख़ौफ़ हिरास पखेड़े रहिया आहिनि।